हैदराबाद बाराड़ी वारे इलाइक़नि मसू बुरगड़ी हटड़ी वाणकी वसी टंडो जाम ऐं भरपासे वारे इलाइक़नि में अंबनि ज़ैतूननि केलनि ऐं गुलाब जा बाग हुअण जे करे उनखां अलावा मियाणी तोड़े काठड़ी ॿेलो वेझो हुजण जे करे हीउ इलाइक़ो केतिरनि ई जंगली जीव जो मर्कज़ रहियो आहे त ख़ासि तौर ते ख़ूबसूरत पखियुनि जी। पर हाणे काफ़ी वक़्त खां सिंध जे ख़ूबसूरत पखियुनि ख़ासि करे तोतनि जी नस्ल कशी कई पई वञे। इलाइक़े में अंबनि जी मुंद ईंदे ई शिकारी बागनि ऐं तोतनि खे पकड़ण लाइ लामारा ॾेई रहिया आहिनि। तोतनि जे बचनि ताईं पहुचण लाइ वणनि जे ॿूरनि या सोराखनि जिन में तोता बचा कंदा आहिनि उन्हनि खे कुहाड़ियुनि सां वढियो पियो वञे, जीअं तो वरी तोतनि जो घर आबाद ई न थी सघे। जॾहिं त तोतनि जी नस्ल कशी जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। सॼी सिंध जा तोता मशहूरु ऐं आम हूंदा हुआ, पर हाणे नस्ल कशी सबबि तोतो बाक़ी को वञी बचियो आहे। असीं कुदरत जे हिन अज़ीम शाहूकारनि खां महरूम थींदा पिया वञूं ऐं साओ तोतो जेको केॾी न कसी तादाद में सिंध अंदरि रहंदो हो, पर हाणे असां हिन पखी खे अक्सर पिंजरनि में ई ॾिसी सघूं था। कुदरत असांजे लाइ हिननि खे मनसूब कयो आहे। अगरि असां हिननि खे ख़तमु कंदासीं त असां पंहिंजी इख़्ताम जो सबबु बणियासीं। तोतो सॼी दुनिया में पंहिंजे सुहिणे रंगनि ऐं ख़ासियतुनि जे करे मशहूरु आहे, त ख़ासि करे सिंध में रहंदड़ साए ऐं ॻाढ़े चुंभ वारो तोतो तमामु घणो सुहिणो ऐं मशहूरु आहे। पर सरकार जी बेहिसी जे करे कुदरत दिलकश हिन पखी खां बि महरूम बणजंदा पिया वञूं। अॼु सॼी सिंध में तोते ते नस्ल कशी जारी आहे त हिन वक़्तु शिकारी तोते जे बचनि खे पकिड़े 5 खां 10 हज़ार ताईं वेकिरो करे रहिया आहिनि। हितां जे सुञाणंदड़नि सिंध जे वाइल्ड लाइफ खाते वारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शिकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तोते जी नस्ल कशी बंदि कई वञे।